इस्लाम कोट जे गोठ रांझोनोन में झेड़े जा ज़ख्मी ज़ाल ऐं मुड़स रात 12 बजे खां इलाज लाइ अस्पताल में दरबदर। इलाज न थियो, पुलिस रिपोर्ट बि दाख़िल न कई। ज़ख्मी मजनू मेघवार प्रेस क्लब ते एहतजाज कंदे चयो त रात 11 वॻे थाणे वियासीं, जिते पुलिस अस्पताल वञण जो चयो, रिपोर्ट दाख़िल न कई। रात 11:30 वॻे अस्पताल आयासीं, जिते डॉक्टर गोविंदा लोहाणी खे पुलिस लेटर ॾिनो, जंहिं चेकअप करे छॾे ॾिनो, पटी न कई। हिन वक़्तु 12 कलाक थिया आहिनि, कंहिं बि चेकअप नाहे कयो। ज़ख़्म सूर करे विया आहिनि। हिते चवनि था, असां वटि ज़ख़्मियुनि जो इलाज कंदड़ MLO डॉक्टर नाहे, असीं मिस्कीन केॾांहुं वञूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो, त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची